पुलिस शहजादपुर वेझो लुडो स्टेशन लॻे लाहौर खां कराची वेंदड़ ट्रेन ग्रीन एक्सप्रेस जो रेलवे स्टेशन लुडो लॻे ट्रैक क्रॉस कंदे नामालूम शख्स ट्रेन जे टक्कर लॻण सबबि फौत थी वियो आहे। लाश खे रेलवे पुलिस एथी जेको एम्बुलेंस आहे उन जे ज़रिए खणाए शहजादपुर जी सिम्स अस्पताल पहुचायो आहे। पुलिस मूजिब फौत थी वियल शख्स जी जेका सुञाणप आहे उहा नथी सघी आहे। नामालूम शख्स ॾिसण में दरवेश लॻे थो, जंहिंजो ज़हनी तवाज़ुन पिण ठीकु न आहे आयो, जेको पाण ट्रेन अॻियां अची वियो आहे। लाश शहजादपुर जे मुर्दाखाने में रखाए वेंदो, वधीक जांच कई पई वञे। ॿुधाइण ट्रेन जे टक्कर सबबि फौत थियल नामालूम शख्स जी सुञाणप लाइ संदसि लाश अस्पताल जे मुर्दाखाने में रखियो वियो आहे। पुलिस शहजादपुर वेझो लुडो स्टेशन लॻे लाहौर खां कराची वेंदड़ ट्रेन ग्रीन एक्सप्रेस जो रेलवे स्टेशन लुडो लॻे ट्रैक क्रॉस कंदे नामालूम शख्स ट्रेन जे टक्कर लॻण सबबि फौत थी वियो आहे। लाश खे रेलवे पुलिस एथी जेको एम्बुलेंस आहे उन जे ज़रिए खणाए शहजादपुर जी सिम्स अस्पताल पहुचायो आहे। पुलिस मूजिब फौत थी वियल शख्स जी जेका सुञाणप आहे उहा नथी सघी आहे। नामालूम शख्स ॾिसण में दरवेश लॻे थो, जंहिंजो ज़हनी तवाज़ुन पिण ठीकु न आहे आयो, जेको पाण ट्रेन अॻियां अची वियो आहे। लाश शहजादपुर जे मुर्दाखाने में रखाए वेंदो, वधीक जांच कई पई वञे। ॿुधाइण ट्रेन जे टक्कर सबबि फौत थियल नामालूम शख्स जी सुञाणप लाइ संदसि लाश अस्पताल जे मुर्दाखाने में रखियो वियो आहे।